अस्सलाम वालेकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो आहे, छा थियण वारो आहे। छा वॾेरे बालाज खान खे हाणे मिठल ऐं शेरदिल ऐं गमदिल वारा ख़तमु करे छॾींदा। छा जेको आहे वॾेरो बालाज खान जेको आहे कमीनो शख़्स जेको आहे हाणे राबेल खे छॾे ॾींदो, उन खे शादी करण खां सवाइ या उन खे विसारे सघंदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा। ये हर ईंदा नई नोटिफिकेशन सब खां पहिरियां हूअ भारत में बावक्त ताईं पहुची सघे। दोस्तों सब्सक्राइब ज़रूरु कंदा जो सब्सक्राइब करण सां को बैलेंस कोन थो किरे, बहरहाल असांजी काफ़ी हौसला अफ़ज़ाई वधंदी आहे। दोस्तों हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पंजाबी ड्रामा जे ईंदड़ नई एपिसोड में तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त जेको आहे मल्हार हाणे तमामु जल्द राबेल सां शादी कंदो, छो जो हुनजो जेको आहे मल्हार जो जेको आहे सहुरो जेको आहे हुनखे इजाज़त ॾेई छॾींदो, यानी मिठल हुनखे चवंदो त हाणे राबेल तुंहिंजी अमानत आहे, तोखे जेॾी महिल वणे हाणे तूं शादी करे सघीं थो। हाणे तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो उहो त तमामु घणो ड्रामे में मज़ो थींदो। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल जे चाचे खे हाणे ख़तमु कयो वेंदो, या त जेको आहे उनखे मारियो वेंदो या त उहो बीमारी हालत में मरी वेंदो। इहो ॾिसणु तमामु घणो दिलचस्प थियण वारो आहे। होॾा ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त शेरदिल ऐं मल्हार सभु जेको आहे गॾिजी करे, गमदिल सारंग वारा गॾिजी करे, रोशन वारा गॾिजी करे हाणे वॾेरे बालाज खान जो कमु जेको आहे तमामु करे छॾींदा, छो जो हाणे ड्रामे खे बाइंड अप करण वारो आहे ऐं ड्रामे में तमामु घणो ट्विस्ट ईंदो। दोस्तों तव्हांजो छा चवणु आहे हिन ड्रामे बाबति, जेको आहे हीउ ड्रामो हाणे ख़तमु थींदो या न? तव्हांजो जेको बि राय आहे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटां मिलंदो त रावल खान जो पुटु सिकंदर खान ऐं वरियल खान वारा बि जेको आहे तमामु घणे गुस्से में वॾेरे बालाज खान जे मथां हूंदा। उहो बि ॼमरियल हूंदा, उहो चवंदा असां बि तमामु जल्द जेको आहे वॾेरे बालाज खान खे जेतिरा तरह सां ख़तमु न कंदासीं असांखे मज़ो न ईंदो। दोस्तों असांजो रिपोर्ट अव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे महिरबानी करे हिन ड्रामे बाबति जेका असां ॻाल्हि कई आहे उनजो क़ीमती राय तव्हां बि जेको आहे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाईंदा त तव्हांजो हिन ड्रामे बाबति छा राय आहे। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलाल ॾींदा असांखे इजाज़त, रखंदा पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़।